रहमान रहीम। तव्हां ॾिसो त पूरे पाकिस्तान में 27 अक्टूबर ब्लैक डे मल्हायो वेंदो आहे कश्मीर सां क़ौमी यकजहती जे हवाले सां। ॿिए वन खां इंडिया नाजाइज़ तरीक़े सां रोज़ बरोज़ नवां कानून जोड़े कश्मीरियुनि जे हक़ ख़ुदि इरादियत ते क़ाबिज़ थी वेठी आहे। उन्हनि ते ज़ुल्म करे थी वई, उन्हनि जा नौजवान खूंदर कुठा पिया वञनि। असीं पूरे पाकिस्तान में अॼु जो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं ऐं तव्हां पाण ॾिठो त हीअ टाउन कमेटी खानगढ़ खां रैली निकिती आहे जंहिंखे शहर जा मुख़्तलिफ़ रस्ता ऐं घिटियूं घुमंदी। सभनि जी तादाद में मोटरसाइकिलूं ऐं वॾो क़ाफ़िलो आहे जेके इन ॻाल्हि जो सबूत आहे त असीं कश्मीर सां क़दम क़दम ते गॾु आहियूं। उन्हनि सां हर हींदड़ नाइंसाफ़ी में असीं उन्हनि जो साथ ॾींदासीं। जिते उन्हनि जो पगर वांदो उते असांजो खून वांदो ऐं अलाह ताला खां इहा ई अपील आहे त इन्हनि खे आज़ादी ॾियारियो त जीअं हू बि असां वांदे जेका आज़ादी सां ज़िंदगी गुज़ारे पंहिंजनि ऐं पंहिंजे बचनि जो मुस्तक़बिल संवारे सघनि। ऐं असीं न सिर्फ़ु कश्मीर सां बल्कि फ़लस्तीन जे मासूम आवाम सां बि गॾु आहियूं। जिथे बि ज़ुल्म थींदो उते पाकिस्तानी क़ौम पंहिंजे भाइरनि सां कुलो कुले में मिलाए गॾु बीठी हूंदी आहे ऐं इंशाअल्लाह असीं हर क़दम ते उन्हनि जो साथ ॾींदासीं।